हाणे असां जुमलनि जा क़िस्म पढ़ंदासीं। 4 क़िस्म आहिनि: हाकारी, नाकारी, सवाली ऐं अजबी निदाई जुमला। हाणे हाकारी जुमलो ॾिसो, उहो जुमलो जंहिंमां हा जी माना निकिरे ऐं इन खे हाकारी जुमलो चइबो आहे। मिसाल, राम असां सां घुमणु हलंदो या राम असां सां घुमणु हलियो। काजल रोज़ घर जो कमु कंदी आहे, जंहिंमें असांखे अंग्रेज़ीअ जो यस मिली वञे जवाब, त उहे आहिनि हाकारी जुमला। हाणे नाकारी जुमला जंहिंमें नेगेशन अची वञे, नेगेटिव अची वञे, नो अची वञे, उहो जुमलो जंहिंमें न जी माना निकिरे हुनखे नाकारी जुमलो चइबो आहे। राजा मूंसां ॻाल्हि न कई, राम शाम जे वक़्तु रांदि न कंदो आहे। कोन्हे, कोन आहे, कान आहे, न, नाहे, नाहिन, इहे सभु लफ़्ज़ जेकॾहिं अची वञनि त उहे नाकारी जुमला सॾिबा आहिनि। जहिड़े जुमलनि में आहिनि, आहे, आहियो, त ही जेके पॉज़िटिव वर्ड्स जेकॾहिं अची वञनि त उहा हाकारी जुमला आहिनि। जिथे मनफ़ी जुमला अची वञनि, जीअं नाहिन, नाहे, न आहे, कोन आहे, कान आहे, त उहो थी वियो नाकारी जुमला। हाणे सवाली जुमलो, जिथे सवाल जो भाव प्रकट थिए या ज़ाहिर थिए, जीअं उहो जुमलो जंहिंमें सवाल पुछियल हुजे हुनखे सवाली जुमलो चइबो आहे। तूं किथे रहंदो आहीं, इहो सवाल आहे। राम सुभाणे पूने वेंदे छा, त इहो बि सवाल आहे। अजबी निदाई जुमला, जिथे को अजब जो भाव या जज़्बात ज़ाहिर थिए, उहो जुमलो जंहिंमें भाव, जज़्बो, अजब, दुख या ख़ुशी ज़ाहिर कयल हुजे उनखे अजबी या निदाई जुमलो चइबो आहे। शाबाश, तो रांदि खटी, त ही थी वियो निदाई जुमलो। धोड़ वञी पाए नु भागा, इहो बि हिकु निदाई जुमलो थी वियो। वाह सचन चूंकर हयो, त चौको हयो, त हाणे इहो बि हिकु अजबी जुमलो निदाई जुमलो आहे।